बिना वनूर कुलूबिना सय्यिदिना व सनदिना व मौलाना मुहम्मद व अला अबीहि व उम्मिहि व आलिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह ताला जा किरोड़े करम ऐं एहसान जो हिक दफ़ो वरी असांजी ज़िंदगियुनि में रहमतुनि भरियो महीनो रमज़ानुल मुबारक जो अनकरीब अचण वारो आहे। खुश नसीब आहिनि उहे मुस्लमान जन खे अल्लाह ज़िंदगी में रमज़ान जो सईद घड़ियों नेमतुनि जे तौर ते अता फरमाईंदो। हकीकत आहे त रमज़ान जो नेमतूं जेके मिलनि इहो इंसान वॾो सआदतुनि भरियो आहे। अल्लाह जी इनायतुनि जो महीनो जंहिंमें अल्लाह दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे, जंहिंमें अल्लाह जहन्नम का छोटकारो अता फरमाईंदो आहे, जे महीने में अल्लाह पंहिंजे बाननि खे इज़तूं अता फरमाईंदो आहे, जे महीने में अल्लाह बाननि ॾे मुतवज्जे थींदो आहे, जंहिंजे चंड ॾिसजण साणी अल्लाह पंहिंजे बाननि ॾे नज़रे करम फरमाईंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो बरकतुनि भरियो महीनो जंहिंखे अल्लाह जे क़ुरान फरमायो त शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। हे रमज़ान जो महीनो आहे, उहो बरकतुनि भरियो महीनो आहे। खानपुर वारो रब तो फरमाए जे महीने में मूं अल्लाह क़ुरान खे नाज़िल फरमायो आहे। सुभान अल्लाह। वो कुरान हुदल लिन्नास जंहिंमें माण्हुनि जे लाइ हिदायत आहे, व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। हिन में माण्हुनि जे लाइ रहनुमाई आहे ऐं फ़ैसिले जूं चिठियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि। फमन शहिद मिनकुम शहर, वो जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान जो महीनो अचे, रमज़ान जूं बरकतुनि भरियूं घड़ियूं अचनि त अल्लाह जो क़ुरान तो फरमाए फलियसुम हो, उन खे घुर्जे त रमज़ान जा रोज़ा रखे ॾेखारे। सुभान अल्लाह। थका थका वेठा आहियो, अल्लाह सुजाग वेठा आहियो। तव्हांखे ख़ुशी थिए थी रमज़ान जे महीने जे अचण जी? वक़्त वारो आहे उहो, भाग वारो आहे उहो जेको रमज़ान मल्हाए ॾेखारे। इज़त वारो आहे उहो जंहिंखे रमज़ान जे रोज़नि रखण जी सआदत मिले। अल्लाह जो महबूब आहे उहो बानो जेको रमज़ान जी रातियुनि में उथी क़ियामुल लैल कंदो आहे, तरावीह जी नमाज़ पढ़ंदो आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, ये जेका मुबारक आयत हिन फ़कीर तव्हांजे साम्हूं पढ़ी, हिन में अल्लाह ताला रमज़ान खे रहमत बि सॼो आहे ऐं क़ुरान खे बि रहमत सॼो आहे। ॿ नेमतूं हिक महीने में अल्लाह अता फरमायूं आहिनि। कुरान रमज़ान में नाज़िल थियो, रमज़ान कुरान में नाज़िल, कुरान सां गॾिजी आयो। अल्लाह जे हबीब फरमायो अस्सियाम वल कुरान यशफआन। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रमज़ान ऐं कुरान ॿई मुस्लमाननि जी शिफ़ाअत कंदा। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जन रमज़ान मल्हायो, जन रमज़ान में कुरान जी तिलावत कई, ॾींहं जो रोज़ा रखिया, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इहो बानो ईंदो, रमज़ान सुहिणी सूरत में ईंदो, कुरान सुहिणी सूरत में ईंदो। अल्लाह खे अर्ज़ कंदा, मुंहिंजा मौला, हे खानपुर महर वारा आशिक आहिनि जेके कुरान पढ़ंदा हुया, तन रमज़ान मल्हायो आहे। अल्लाह हिननि जी शिफ़ाअत था कयूं, सिफारिश था कयूं, असांजे सदके हिननि खे जन्नत में रवानो फरमा। मदीने वाले साईं फरमायो यकूल सियाम
रमजान अल्लाह के अर्ज कंदो आई रब मनअतुहु ताम वशहवाति बिन्नहार फशफ़नी। रमजान चवंदो मुंहिंजा मौला ए मुंहिंजा पालनहार हिन मुंहिंजे करे ॾींहं जो खाइण छॾे ॾिनो, पीअण छॾे ॾिनो, पंहिंजी ख्वाहिशात खे तरक करे छॾियो। ए मुंहिंजा मौला थल्ला ताम पिया हूंदा हुया, थधो पाणी पियो हूंदो हुयो, शरबतनि जा जग भरिया रखिया हूंदा हुया, जो सुहिणे ताम जी खुशबू ईंदी हुई, बुख बि लॻंदी हुई। पर मुंहिंजा मौला हे रोज़े जे करे, रमज़ान जे करे मानी न खाईंदो हुयो, पाणी न पीअंदो हुयो। हे मुंहिंजा मौला हिन खे बख़्श त पाण सां गॾाए जन्नत में वठी वञा। सुभान अल्लाह। यक़ूलुल क़ुरान ऐं क़ुरान अल्लाह जी ख़िदमत में अर्ज़ कंदो त मनअतुहु नौम बिल्लैल। मुंहिंजा मौला हे रात जो सुम्हंदो न हुयो, रमज़ान जी रात उथी क़ुरान जी तिलावत कंदो हुयो, क़ुरान पढ़ंदो हुयो। मुंहिंजा मौला हिन निंड फिटाई आहे, अॼु 26 त पाण सां गॾाए जन्नत में वठी वञा। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो फयुशफ़ाने। कुरान ऐं रमज़ान जंहिंजी शिफ़ात कंदा, जंहिंजी सिफारिश कंदा, अल्लाह उन्हनि खे बख़्शे माफ़ करे जन्नत में रवानो फरमाए। ॿियो ख़बर रमज़ान जे अचण जी ख़ुशी आहे कि न कोन्हे? रमज़ान मल्हाइण जो इरादो आहे कि न कोन्हे? हाणे त माशाअल्लाह गर्मी भी कोन थी अचे, मार्च जो महीनो हूंदो, थदकार भी लगी थी पई, थधी हवा आहे, ॾींहं भी नंढा आहिनि, और टेका ॾींहं गर्मी वारा गुज़री विया, जन मल्हायो त न मल्हायो। हाणे जेके ॾिहाड़ा आहिनि से त मल्हाए ॾेखारिजो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। जितनी जमात आवाज न तो अचे मोहब्बत सां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि इस्लाम जा 5 रुकन आहिनि, कलमो तय्यब, नमाज, रोज़ो, हज, ज़कात। 5 अरकान मंझा हिकिड़ो वॾो रुकन आहे रोज़ो रखण। इहो रोज़ो रमज़ान में अल्लाह हर मुस्लमान ते फर्ज़ कयो आहे। लाउड वारो किथे वेठो आहे? अब थोड़ो पढ़ा दो, घटाई साई माण्हुनि जी आवाज़ समझ में अचे। हल्को इको रखीस, हल्को डिले रखीस, मामूली अध ते बेस रखीस, आवाज़ वधाए छॾीस, बस वो हेतिरी जगह ते रखी छॾे ॾीस। अल्लाह मदीनो ॾेखारी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रमज़ान इस्लाम जे अहम अरकान मंझा वॾो रुकन आहे, जेको रमज़ान जा रोज़ा रखे गुनाहगार हुजे रोज़ो गुनाहन के बख्शे छॾींदो आहे। बदकार हुजे रमज़ान जो रोज़ो बदकारियों में दाए छॾींदो आहे। मदीने वाले साईं फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जो मैदान हूंदो, अल्लाह ताला जा मलाइका ईंदा, नेकोकारन खे नेकियूं ॾींदा। अचो निमाज़ी, तव्हांजे लाइ हे अमल आहिनि, हे निमाज़ुनि जे लाइ अजर आहिनि, हे इनाम आहिनि। अचो हाजियो, हज पढ़ण वारो, तव्हांजे लाइ हे इनाम आहिनि। सुभान अल्लाह। सखीदा अल्लाह जा मलाइका रब जे तरफ़ां वंड विरहाए ॾींदा। निमाज़ी ईंदा, गाज़ी ईंदा, मुजाहिद ईंदा, ख़ैर ख़ैरातुन करण वारा ईंदा। अल्लाह फरमाईंदो मलाइको गाज़ियुनि खे अजर ॾियो, अल्लाह फरमाईंदो निमाज़ियुनि खे मलाइको अजर ॾियो। पर जॾहिं रोज़ेदार ईंदा, रमज़ान जे रोज़े रखण वारा ईंदा, सुभान अल्लाह, रब फरमाईंदो मलाइको परे हटो, हे मलाइको दूर हटो। मौला छा हुकुम, छा माजरा है? अल्लाह फरमाईंदो हे उहे माना आहिनि जॾहिं रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो हुयो, निमाज़ माण्हू
पढ़े त नज़र ईंदी आहे, जिहाद करे त नज़र ईंदो आहे, हज करे त नज़र ईंदो आहे, खैरात करे त नज़र ईंदो आहे, पर जॾहिं माण्हू रोज़ो रखे त रोज़ो नज़र कोन ईंदो आहे। हिकु अल्लाह ॼाणे, ॿियो माण्हू ॼाणे त रोज़ेदार आहे या बेरोज़ा तो अल्लाह फरमाईंदो, ए मलाइको इन रोज़ो मुझे ला रखियो इन जो अजर मां अल्लाह पाण अदा फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। समझ में आई कोन आई? मुझा मौला केड़ो इनाम दी मलाइका अर्ज कंदा, हे खानपुर महर वारा रोज़ेदार आया हैं के केड़ो अजर दीने, केड़ो इनाम दीने, जन्नत दीने, सादा असांखे ख़बर आहे, मारियूं महल दीने, हुरू कसूरू दीने, गिलमान बाग दीने, जन्नत जा इनाम दीने। हे मुझा मौला से त सब असां ॾिसियो वेठा आहियूं, रोज़ेदारनि खे कहिड़ा इनाम दीने। अल्लाह फरमाईंदो, मलाइको बराबर नेमतूं जो जन्नत में तव्हां ॾिठियूं आहिनि, पर हिननि खे इहे नेमतूं न, रोज़ेदारनि खे मां अल्लाह इनाम में पंहिंजो दीदार कराईंदुसि। सुभान अल्लाह। जन्नत जा 8 दरवाजा आहिनि। घणा दरवाजा आहिनि? घणा ॻाल्हायो? 8 दरवाजा आहिनि। बाक़ी 7 दरवाजनि मां हर अमल करण वारो वेंदो। हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे रैयान। छा नालो आहे? रैयान। छा? रैयान नालो आहे। उन दरवाजे के अल्लाह ठाहियो ई रोज़ेदारनि जे लाइ आहे, जेके रमज़ान जा रोज़ा रखंदा आहिनि। खानपुर वारो अल्लाह फरमाईंदो, रमज़ान मल्हाइण वारो अचो हिन दरवाज़े मां जन्नत में दाख़िल थी वञो। जॾहिं रोज़ेदार उन दरवाज़े मां दाख़िल थी वेंदा, दर बंद थी वेंदो, अमर थींदो जन्नतियो ॿियनि दरवाज़नि मां वञो, हिन दरवाज़े मां दाख़िल थियण जी तव्हांखे इजाज़त ई नाहे। मौला हिन दरवाज़े मां जेके विया तिनखे छा ॾींदे? इन जन्नत में कहिड़ी नेमत आहे? अल्लाह फरमाईंदो, इन जन्नत में हुरूं न आहिनि, महल गिलमान न आहिनि। मौला कहिड़ी नेमत आहे? रब फरमाईंदो, इन जन्नत में रोज़ेदारनि जूं अखियूं आहिनि, मूं अल्लाह जो जमाल आहे। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे दिल पर नबी फरमायो, नबी तो फरमाए त रोज़ेदार जे लाइ वॾा इनाम आहिनि। घणा इनाम? ॿ वॾा इनाम आहिनि, जिनमें सुकून आहे, जिनमें फरहत आहे। 2 फरहतूं आहिनि। हिकिड़ी जॾहिं रोज़ो खोलींदो, इफ्तार कंदो आहे, उन वक्त जेका उनखे फरहत मिलंदी आहे या वॾी नेमत हूंदी आहे। सॼो ॾींहुं 12-14 कलाकनि जो रोज़ो, तिखो गर्मी जो ॾिहाड़ो, सॼो ॾींहुं प्यासो रहियो, उञो रहियो, गलो ख़ुश्क थी वियो, निड़ी पाणीअ जे लाइ आती थी वई। जंहिंजो ढुक भरींदो आहे पाणी जो त जिस्म तस्कीन वारो बणिजी वेंदो आहे। नबी सही फरमायो, रोज़ेदार जे लाइ इहो दुनिया जी फरहत आहे, ॿी आख़िरत जी फरहत आहे, जो हुनखे अल्लाह पंहिंजो दीदार कराईंदो। सुभान अल्लाह। अब का ॻाल्हि सम्झ में आई है कोन आई? ॿियो ख़बर खानपुर वारो अल्लाह जो दीदार खपे कि न खपे? ॻाल्हायो, जेके बीठल आहियो से बि ॻाल्हायो। दुनिया जा त तालिब थिया आहियो, माल जा त तालिब थिया आहियो, पैसे जे लाइ त कोशिश कई अथव, जॻह ठाराया, दुकान ठाराया, कारोबार खे, तिजारत खे वुसत ॾिया, दुनिया जे लाइ त सोचो अथई, ॿनी ॿारनि जे वाद वेझ जे लाइ कोशिश कई अथई। यार हिकिड़ो दफ़ो कोशिश किया त करे ॾिस, मुंहिंजा मौला रोज़ो थो रखां तुंहिंजो दीदार नसीब थे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब
नतीजे वाले साईं फरमायो सही बुखारी शरीफ की हदीस सोने हबीब फरमायो मन साम रमदान ईमानन वहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको मानू रमजान जा रोजा रखे सवाब जी नियत सां ईमानदारी सां ऐं सवाब जी नियत सां रोजो रखे माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ न त मां रोजो रखियो अदा मूं हिन साल 5 रोजा रखिया अलाह ते थोरो कई माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न ॿुधाईंदा वधो अॼु रोज़ो रखियो आहे रोज़ो रखे वरी साईं मुंहिंजा ओ 3 बजे ताईं सुतो पियो हूंदो छा थो करी कि यार ॾींहं जो उञ थी लॻे सुता पिया विंदरियो पियो हूंदो हिकिड़ा वरी टीवी जे साम्हूं अची वेंदा टेलीविज़न जे साम्हूं साईं 3-4 फिल्मूं ॾिसी विया छा थो करी फिल्मूं थो ॾिसी रोज़े खे विंदरायां हिकिड़ा रोज़ो रखे ताश जे पतनि ते वञी वेंदा लुडो गेम ते वञी वेंदा कूड़ ऐं दारुल मथाकुल वारी कचहरी में वञी वेंदा अल्लाह जो कुरान तो फरमाए अल्लाह जो हबीब तो फरमाए रोज़ो रखे तो पाण खे गुनाह खां बि बचायो रोज़ो कीअं रखो जो तव्हां नेकी जी नियत कयो नेकीअ जो इरादो कयो पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायो कंहिंसां छेड़ो न कयो कंहिंसां फसाद न कयो कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायो छो त जॾहिं इंसान खे बुख लॻंदी आहे इंसान जी शुगर लेवल किरी पवंदी आहे जिस्म में बेचैनी पैदा थींदी आहे बेचैनी पैदा थियण सां गुस्सो ईंदो आहे कावड़ अचण सां माण्हू छेड़े जे लाइ वॼाईंदो आहे विढ़ण जे लाइ वॼाईंदो आहे अल्लाह जो हबीब तो फरमाए सब्र कयो छो त रमज़ान जो महीनो सब्र जो महीनो आहे रोज़ो रखे ईमान सां ऐं नेकीअ जी हुसूल जे लाइ नियत इहा करे त सवाब मिले अल्लाह ताला गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही उनजी गुज़रियल सॼी ज़िंदगी जा गुनाह अल्लाह ताला रमज़ान जे रोज़नि रखण जे सदके बख़्शे माफ़ करे छॾी सुभान अल्लाह सगीरा हुजन या कबीरा नंढा हुजन या वॾा ज़ाहिर हुजन या ॻुझा लिकी कया माण्हुनि जे विच में कई जे गुनाह कई रमज़ान जा रोज़ा रखे ईमान सां ईमानदारीअ सां सवाब जी नियत सां अल्लाह उन जे वड़नी गुनाहनि खे मेटे साफ़ करे छॾी सुभान अल्लाह व मन क़ाम रमज़ान ईमानन वहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही जेको रमज़ान में क़यामुल लैल करे तरावीहुन जो नमाज पढ़े तरावीहुन वारा नफिल पढ़े तहज्जुद नमाज पढ़े क़यामुल लैल करे रात जो थी नमाज पढ़े नबी सही तो फरमाए ये क़यामुल लैल करण ये जेको 30 दिहाड़न में 30 दफा सलात तरावीह पढ़े ये अल्लाह ताला जे तरफां उन जे हड़नी गुनाहन खां बख्शिश जो निजात जो ज़रियो बणजी वेंदा जॾहिं रमज़ान मल्हाए दंग कंदो ईद जे ॾींहुं ईंदो त ईअं हूंदो ॼण अॼु पंहिंजी माउ जे पेटा ताज़ो ॼाओ सुभान अल्लाह अॼु जी वियासीं खानपुर वारो अॼु जी वियासीं मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिलबर साईं बि तव्हांखे चओ सुभान अल्लाह तो शेर पढ़ा सुभान अल्लाह आए तो रमज़ान मुबारक आयो मौला मी वसायो रमज़ान मुबारक आयो मौला मी वसायो भागन वारो आहे सो जागी जेब मल्हायो रमज़ान मुबारक राहत रहमत नूर ऐं नेमत वाह वॾा वसकार थिया जेब इबादत कई इन में बेड़ा उन जा पार थिया लायो ते जो सजायो
मौला मी वसायो लायो तंहिंजो सजायो मौला मी वसायो भागन वारो आहे सो जागी जेब मल्हायो रमज़ान मुबारक अल्लाह राहत रहमत रहमत जा ॾींहं भलारा विच वारा ॾह बख़्शिश वारा आख़िर वारनि ॾहनि ॾींहंनि में दोज़ख खां छुटकारा हे मदनी मिठे फरमायो मौला मी वसायो न चई सुभान अल्लाह आखिर में तो दिल पर साईं दंग करे छॾियो फरमाए तो ओ खानपुर महर वारो लुट लगी पई आहे यारो झोल भरियो हर लम्हे में लुत्फ खुदाई हर साअत असथागी वो दिल पर साईं तो छा चवायो रहमत जो वसकारो भागन वारो आहे सो जागी जेब मल्हायो रमज़ान मुबारक रमज़ान मुबारक आयो मौला मी वसायो भागन वारो आहे सो जागी जेब मल्हायो रमज़ान मुबारक अञा त 25 मिंट थिया आहिनि हींअर ई थकड़ी पिया अॼु त मां 2 कलाक इरादो करे आयो आहियां तकरीर करण ऐं बीठल मुंहिंजे ख़्याल में अध में बेवफ़ाई करे भॼी वेंदी बीहंदो या भॼंदो सुभान अल्लाह अल्लाह तआला ख़ुश हूंदो रमज़ान जे महीने खे ईअं मल्हाए ॾेखारियो जीअं मोमिन मल्हाए ॾेखारींदा आहिनि अच त तोखे नबी जी हदीस ॿुधायां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सही इब्ने खुज़ैमा में हदीस मुबारक है रिवायत करण वारो हजरत सैयदना सलमान फारसी शान वारो साहबी जेके मदीने वाले साईं फरमायो तो सलमान तू मुझे अहल बेतन वछा सैयदना सलमान फारसी तो फरमाए शाबान जो आखिरी दिहाड़ा हुया हिक या 2 ॾींहंनि खां पोइ रमज़ान अचण वारो हुयो जीअं अॼु असां महफ़िल सजाई आहे अॼु 26 जी रात आहे 27 जी रात आहे 26 शबान जी रात आहे हाणे बाक़ी 3-4 दिहाड़ा आहिनि रमज़ान शरीफ अचण वारो आहे मदीने वारे साईं बि रमज़ान जे अचण खां 2 या 3 दिहाड़ा अॻु में मिंबर लॻायो ख़ुतबो ॾिनो तकरीर फरमाई नबी साईं फरमायो अय्युहन नास सुभान अल्लाह मुझी तकरीर तो ॿुधो था मौलवी जी तकरीर ॿुधो था अचो त तव्हांखे मुस्तफ़ा जी तकरीर मुझे नबी जो लफ्ज़ लफ्ज़ मोतियुनि में परो अल्लाह मुझे महबूब जे लफ्ज़न सां मां पंहिंजी जान कुर्बान कयां वो कलाम जेके लफ्ज़ त नबी जा आहिनि पर अल्लाह तो फरमाए इन हुवा इल्ला वहयु यूहा ए दुनिया वारो मुझे नबी जेको ॻाल्हाईंदो आहे इहो कलाम मुंहिंजे दिल पर नबी जो नाहे इहो उहो ॻाल्हाईंदो आहे जेको मां अल्लाह हुन ते वही कंदो आहियां सुभान अल्लाह
नबी जावे लफ्ज़ हुए हदीसों जन काफरन के ईमान वारो बनायो जिंदा न्याणन के दफन करण वारन के मोमिनन जो इमाम बनायो जेके इंसान रत जा प्यासा हुंदा हुया हे नबी जा लफ्ज़ हिन जेके लफ्ज़ उन्हनि ते अहिड़ो असर करण वारा थिया तन पंहिंजूं जानियूं मदीने वारे जे नाले ते कुर्बान करे। सुभान अल्लाह। वो तो कमाल आहे न महबूब जे लफ्ज़नि में। मुझे मुर्शिद दिलबर साईं वरी चई बेचा महबूब जी ॻाल्हि आई आहे त मां हिकिड़ी नात ॿुधायां पढ़ा नात जॾहिं तो बोली चपन के चोली खंडू ऐं माखियूं मखण तो घोली अखर अखर आहे मोती माणिक अखर अखर आहे मोती माणिक ये त कंहिंजो ख़िताब नाहे जॾहिं थो बोली चपन खे चोली खंडू ऐं माखियूं मखण थो घोली अखर अखर आहे मोती माणिक अखर अखर आहे मोती माणिक ये त कंहिंजो ख़िताब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे हसीन चेहरो नबी जी नात ॿुधी जंहिंजी दिलि ठरे थी सो ज़ोर सां चवे सुभान अल्लाह। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाहे। सुभान अल्लाह। मां कुर्बान वञा नबी जे लफ़्ज़नि तां। साईं ने फरमायो अय्युहन नास ए इंसानो कद अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन शहरुन मुबारक। ए इंसानो अंकरीब वाते वॾी असमत वारो बरकत वारो महीनो साया फगन थियण वारो चयो त नबी उन्हनि अहले मदीना खे पर इएं थो लॻे ॼण खानपुर जी हिन पंज गली जमात में जेका वेठी आहे पंज गली में उन्हनि खे साईं तो फरमायो खानपुर मार मारो कद अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन शहरुन मुबारकुन अनकरीब बरकतुन वारो महीनो असमतुन वारो महीनो तव्हां ते रहमत करण वारो बाकी टे दिहाड़ा अथस अचण वारो या रसूल अल्लाह पो छा हुकुम आहे। साईं फरमायो जअलल्लाहु सियामहु फरीदतुन व क़ियाम लैलतिन ततव्वुअन। वो रमज़ान जो महीनो जंहिंजे ॾींहंनि जे रोज़नि खे अल्लाह तव्हां जे लाइ फर्ज़ कयो आहे ऐं राति जे क़याम खे राति जी नमाज़ुनि खे राति जे नमाज़ खे क़याम खे तव्हां जे लाइ नफ़िल करार ॾिनो वियो आहे। मन तक़र्रब फ़ीहि बिख़स्लतिन मिनल ख़ैर कान कमन अद्दा फरीदतन फ़ीमा सिवा। जेको रमज़ान में को अमल करे खैर जो कम करे नेकी जो अमल करे नफली इबादत करे नफली इबादत करे नबी से फरमायो इन महीनन में फर्ज अदा करे फर्ज पढ़े अल्लाह ताला रमज़ान जे आम नेकी जे बदले फर्जन जी अदायगी जेतिरो अजर इनाम अता फरमाई। सुभान अल्लाह। खानपुर महर में शोबान में शवाल में मुहर्रम में
रबीउल अव्वल में रजब में तू ज़कात अदा करी ज़कात फर्ज़ उन जो अजर वॾो आहे ज़कात दी फर्ज़ी ज़कात दी इन रमज़ान में रुपयो खैरात करी नबी तो फरमाए बिन महीनन जे फर्ज़ी खैरात खां वधीक रमज़ान जो आम रुपयो खैरात करण जो अजर अल्लाह अञा वॾो बढ़ायो आहे इन महीनन में तू फर्ज़ी नमाज पढ़ी फर्ज अदा करी फज्र अदा करी ज़ोहर अदा करी मगरिब इशा पढ़ी फर्जी नमाज पढ़ी रमजान में तू थी बरकातों नफिल तरावी पढ़ी बरकातों इशराक जो पढ़ी 4 रकातों चाश्त की नमाज पढ़ी मगरिब खां पोइ अवाबीन जो 6 रकातों नफिल पढ़ी नबी तो फरमाए रमजान जो नफिल तव्हांखे 2 महीननि जे फर्ज़न खां वधीक अजर ॾियारींदो वमन अद्दा फीहे फरीदतन कान कमन अद्दा 70 फरीदतन फीमा सिवा रमजान में फर्ज अदा करे हिकड़े फर्ज जे बदले 2 महीनन में 60 फर्ज अदा करे 70 फर्ज अदा करे अल्लाह ताला रमजान जे हिक फर्ज जे बदले उनखे 70 फर्जन जेतिरो अजर अता फरमाईंदो आहे वरी जो सुभान अल्लाह 2 महीनन में 70 दफा फज्र नमाज पढ़े रमजान में हिकड़ी फज्र नमाज पढ़े अल्लाह ताला रमजान जे बरकातुल फर्ज फज्र नमाज पढ़ण जे बदले उनखे 70 फर्जन जेतिरो अजर अता नबी सही फरमायो हुआ शहरु सब्र यो महीनो सब्र जो आहे वो सब्र सवाबुल जन्नत सब्र करण जो सवाब जन्नत ही आहे मूं अॻ में अर्ज़ कयो न रोज़े में जॾहिं बुख लॻंदी आहे बुख लॻण जे करे माण्हू में बेचैनी थींदी आहे रुकावट पैदा थींदी आहे ॾिठो अथव न आम ॾींहंनि खां वधीक रमज़ान में हरू भरू शयूं जा छेड़े जी तमन्ना थींदी आहे तवज्जो मुड़े जो नबी सही फरमायो जेको तव्हांखे रोज़े सां जो घटि वधि ॻाल्हाए बुरो ॻाल्हाए झगड़ो करे तू चुप थी वञ उनखे चओ इन्नी साइम अदा मां रोज़ेदार आहियां मुंहिंजे नबीअ मूंखे विढ़ण खां मनो कई आहे मां छेड़ेदार न आहियां मां फसादी न आहियां मां रोज़ेदार आहियां सब्र करे नबी से फरमायो न सब्र करण वारे जे लाइ अल्लाह जन्नत लिखी छॾींदो आहे नबी फरमायो व शहरुल मुवासात ऐं रमज़ान जो महीनो हमदर्दी जो महीनो आहे ख़ैर ख्वाही करण जो महीनो आहे साथ रहण जो महीनो आहे जेको माण्हू रमज़ान में के गरीब मिस्कीन खे वॻो वठी पाराए अल्लाह ताला उनखे रेशम पट ऐं हरीर जा जुड़ियल जन्नत जा 70,000 वॻा अता फरमाईंदो रमज़ान जे महीने में कंहिंसां हथ ॾोखी करे कंहिंसां ख़ैर ख्वाही करे कंहिंसां हमदर्दी करे कंहिंजो ॾुख लाहे कंहिंजो ग़म लाहे कंहिंखे मानी खाराए कंहिंखे राशन वठी ॾिनई कंहिंखे कपिड़ा वठी ॾिनई कंहिंखे पेरनि जे लाइ जुती वठी ॾिनई मथां ईद बि ईंदी ईद जो ख़र्च अदा कई नबी सही फरमायो कंहिंसां हमदर्दी करे के मुसलमान जो ॾुख लाहे अल्लाह ताला उनजी गुज़रियल सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो सुभान अल्लाह शहरुन युज़दाद फीह रिज़्कुल मोमिन रमज़ान वो महीनो आहे जे महीने में मोमिन जे रिज़्क खे अल्लाह वधाईंदो गरीब हुजे मिस्कीन हुजे पर रमज़ान ईंदो आहे त घर में चङो चोखो ठहंदो हा न माण्हू जेको पंहिंजे पेट पालण जे लाइ परेशान हूंदो आहे
रमज़ान ईंदो त 10 ॿिया यार वठी ईंदा अचो रोज़ मूं वटि अचे खोल नबी साईं तो फरमायो इन जे करे जो रमज़ान जे सदके अल्लाह मोमिनन जे रिज़्क़ खे वधाईंदो आहे पोइ जे माण्हू नबी साईं फरमायो रमज़ान जे महीने में के रोज़ेदार खे रोज़ो खोलायो अल्लाह ताला रोज़े खोलाइण जे सदके उन जे गुनाहनि खे माफ़ करे छॾींदो आहे ऐं उन खे जहन्नम जी बाहि खां छुटकारो अदा करे छॾींदो आहे के रोज़ो खोलाए के रोज़ो रखाए के मानी ते रोज़ो रखाए के मानी ते रोज़ो खोलाए नबी से फरमायो अल्लाह ताला पहिरियों अजर इहो ॾींदुस जो उन जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो ॿियो अजर इहो ॾींदुस जो उन खे जहन्नम जी बाहि खां छुटकारो ॾेई छॾींदो सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह गरीब मिस्कीन आहियो पैसो नाहे घर में अटो नाहे कीअं रोज़ेदार खे रोज़ो खोलायो कीअं रोज़ेदार खे रोज़ो रखायो सेरी इफ्तारी जो बंदोबस्त कीअं करायो या रसूल अल्लाह असां पाण गरीब आहियूं असां पाण मिस्कीन आहियूं नबी साईं फरमायो के खजूर जी गड़ीअ ते रोज़ो रखाया खोला के खीर जी लप ते सेरी करा के पाणीअ जे ढुक ते रोज़ो खोला अल्लाह ताला रोज़ेदार जेतिरो तोखे अजर अता फरमाईंदो सुभान अल्लाह नचई सुभान अल्लाह सुभान अल्लाह रोज़ेदार पाण बि रोज़ो रखो रोज़े खोलाइण जो एहतमाम कजो के गरीब आहिनि के मिस्कीन आहिनि तुंहिंजे पाड़े में हर को अमीर न आहे हर को पैसे वारो न आहे हर को मालदार न आहे हर कंहिं वटि माल दौलत न आहे जो चङो ताम खाए इफ्तारी जे टाइम ते तुंहिंजे कुंडे जी खुशबू तुंहिंजे पाड़े में का बेवा आहे कोई यतीम उन जे घर में पहुचे ऐं तूं फलो ताम खाई उहा सुगंध तुंहिंजे पाड़े वारे मिस्कीन जे घर में पहुचे ओ अता पोइ तूं मोमिन नाही तुंहिंजे अंदर ईमान नाहे जो पायसी के अज़ियत पहुंचाई पाण पेट भरे मानी खाधई पंहिंजो पेट पालई फला ताम दस्तरखान ते सजाई कहताम इफ्तारी जे लाइ लॻी विया पर तुंहिंजे पाड़े में हिकिड़ो रोज़ेदार आहे यतीम आहे गरीब आहे मिस्कीन आहे रोज़े खोलण जे लाइ उन वटि हिकिड़ी कड़ी खजूर जी नाहे तोखे अजर कोन मिलंदो बुख खां सिवा उन खां सिवा तोखे रोज़ो को फ़ाइदो न ॾींदो रोज़ो तॾहिं फ़ाइदो ॾींदई जॾहिं हमदर्दी ॾेखारे जॾहिं लज पैदा करे उन ग़रीब जी हली वञी सार लथई हली वञी उनजी मदद कई हली वञी उनखे मानी खाराई पंहिंजी इफ्तार में उनखे शामिल करायई तूं हिकु रोज़े जे बदिले 1000 रोज़नि जो अजर हासिल करे वरितो आहे फकीर जी समझ में आई है सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं फरमायो अब थकनी में आयो जेडी मल थक जो त रण कजो मां बस कंदुस न त मां 2 कलाकनि अॻ में ब्रेक हणण वारो अॼु कोन महबूब फरमायो वह शहरुन अव्वलुहु रहमतुन रमज़ान जो वो बरकतुन भरियो महीनो आहे जंहिंजो पहिरियों ॾहो इनखे अल्लाह रहमत बणायो आहे पहिरीं ॾींहं में अल्लाह जी रहमत वसंदी आहे रब जी रहमत ॻोल्हींदी आहे अल्लाह जी रहमत तलाश कंदी आहे को खानपुर महर में आहे को गुनहगार अचे मां अल्लाह पंहिंजी रहमत सां उनखे अॾे छॾियां रब जी रहमत वॾी आहे दुनिया जी वसी तरीन का शइ वुसत भरी शइ आहे रब जी रहमत तवज्जो मुडिया दोस्तो रब जी रहमत वाज़ीम शइ आहे जेका ॿारनि खे भली केॾो वॾो गुनहगार छो न हुजे केॾो वॾो बदकार छो न हुजे गुनहगार छो न हुजे हेकर अल्लाह ॾे मुतवजे थे लहज़े में अल्लाह वॾा वॾा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह
समुद्र मारो करी परिया पहुतो फिरौन बुढ़े पियो समुद्र में बुढ़े पियो मरे पियो होता पियो खाए तो जिब्रील अमीन आयो फिरौन जे बात में समुद्र जी मिट्टी विझण लगो बात मिट्टी सां भरण लगो समुद्र जी बारी विधईस हजरत मूसा कलीमुल्लाह फरमायस ओ जिब्रील हे छा थो करी हे छा माजरा है बात में फिरौन जे वारी छो थो भरी चवण लगो त वारी भरिया तो मता गालाए न एडो वडो बदकार रब जी रहमत एडी वडी आ एडी खुशादी आ खान पर महरवारो जिब्रील तो फरमाए यो फिरौन जड़ो बदकार इंसान एडो वडो गुस्ताख जे खुदाई जी दावा कई हुई इन वक्त में बजे फिरौन अल्लाह का माफी वठंदो मुके यकीन आ जिब्रील तो फरमाए अल्लाह फिरौन के बख्शे माफ फरमाए चली ओ रहमत जेका पखियन हुई रमजान जो पहिरियों असरो ईंदो आहे खान पर महरवारो अल्लाह ताला पंहिंजी समूरी सॼी जा सॼी रहमत मुस्तफा करीम मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे हवाले कंदो आहे सुभान अल्लाह ऐं नबी साईं फरमायो औसतुहु मग़फ़िरतुन ऐं रमज़ान जो विचों ॾहो बख़्शिश जो ॾहो माफ़ीअ जो ॾहो केॾो वॾो गुनहगार हुजे केॾो वॾो ख़ाती हुजे अल्लाह ताला हिननि 10 ॾींहनि में रुॻी हथ खणे अल्लाह हुन जा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾे आखिरी ॾहो जहन्नम जी बाहि खां छोटकारे जो ॾहो असुल सर्टिफिकेट रब विरहाईंदो आहे सर्टिफिकेट अचो त मां अल्लाह सर्टिफिकेट ॾियां जे माण्हू डिग्री हासिल कंदो आहे न अब हे मास्टर जी डिग्री आहे बीए जी आहे एमए जी आहे एलएलबी जी आहे पीएचडी जी आहे हे मास्टर ऑफ फिलॉसफी जी डिग्री आहे साईं मुंहिंजा तूं डॉक्टरेट ऑफ फिलॉसफी जी डिग्री खणी ईंदो आहे बाबा हे अथॉरिटी आहे मूं वटि हेॾी वॾी तालीम जी डिग्री आहे अल्लाह ताला रमज़ान में वरी जहन्नम जी बाहि खां छोटकारे जा चिठा तक़सीम कंदो सुभान अल्लाह नबी साईं फरमायो पो अवां हिन महीने में 4 कम कयो घणा कम कयो ॻाल्हायो 4 कम कयो 2 कम अहिड़ा आहिनि जंहिं सां अवां पंहिंजे पालनहार खे राज़ी करे वठंदो साईं तो फरमाए 4 कम लाज़मी कजो रमज़ान में नबी तो सेखारे 4 कम कजो उन्हनि चइनि मां 2 कम अहिड़ा आहिनि जिनके करण सां तव्हां पंहिंजे अल्लाह खे राज़ी करे वठंदो जेको उहे पहिरियां 2 कम करे अल्लाह हुननि खां राज़ी थी वेंदो 2 कम अहिड़ा आहिनि जिन खां सिवा को चारो ई नाहे को तक ई नाहे को रस्तो ई नाहे तव्हांजे लाइ का वाट ई नाहे उहे कम आहिनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे 4 कम कहिड़ा आहिनि साईं जन फरमायो पहिरियों कम हे आ जो रमज़ान में तव्हां कलमे जो घणो विर्द कंदा कयो उथंदे वेहंदे सुम्हंदे हलंदे घुमंदे चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो दिलबर नबी तो फरमाए जेको 3 दफा रुगी दिल सां यो कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 दफा यो कलमो पढ़े अल्लाह ताला उन जा 4000 कबीरा गुनाह बख्शे माफ करे छॾींदो आहे जो सुभान अल्लाह
वाह केड़ी बड़ी नेमत है। 4000 से कबीरा गुनाह पढ़बो कलमो शरीफ पढ़बो घट में घट 5 तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जो 5 तस्बीह पढ़ने में ता के 10 मिनट को लगदा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 5 तस्बीह पढ़ो न अल्लाह वक्त थोरो लगंदो इहो तवा जे ला गुनाहन जो कफारो बणजी वेंदो। इंसान में जेको 70,000 दफा यो कलमो पढ़े घणा दफा जे मकसद जिला पढ़े नौकरी नथी मिले 70,000 दफा विर्द कर इन नीयत साहब हे कलमो 70,000 दफा दो पढ़ा तो मुझे नौकरी मिले कारोबार में बरकत नाही 70,000 दफा यो विर्द कर कारोबार में बरकत पवे कर्जी आही मकरूज आही लखे रुपया कर्ज थई जबलन जेदा सिर से कर्ज थई नियत या कर त कर्ज लहन 70,000 दफा यो कलमो पढ़ो अल्लाह ताला तुझा कर्ज लाहे छड़ींदो तुझे रिज़्क में बरकत विझंदो जे हाजत जेला पढ़ंदे अल्लाह तुझी वो हाजत पूरी करे छड़ींदो। तरीक़ोकार ही हुआ जो 100 दफा कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 100 कलमा पूरा थे न तो आखिरी दाने दे चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये 70,000 दफा पढ़े जे वो हाजत जेला पढ़ंदे इंशाअल्लाह वो हाजत पूरी थी वई। हज़रत साईं किबला मुर्शिद दिलबर साईं वट मानू आयो कि साईं तवा दस्यो यो कलमो मु पढ़ो वडी सिक हुई वडी तांग हुई मदीने वणन वडी तड़प हुई मदीने शरीफ वणन जी साईं गरीब मिस्कीन आया वेलो खावा तो वेलो बैठो आया पैसो पाई कुछ कोन हुयो तवा दस्यो यो कलमो पढ़जो साईं हाने 40,000 दफा पढ़ियो तो हिकिड़ो माण्हू टिकट वीज़ा ख़र्च सभु ॾेई वियो अॻियां 20,000 पढ़ा या न पढ़ा कम थी वई हाणे धमाजान चढ़ाई सुभान अल्लाह। नियत सां सुठी हुजे इखलास वारी नियत हुजे अल्लाह ते यकीनी भरवसो हुजे भरवसे का बगैर जेको वजीफो विर्द कंदे न उन जो असर कोन थींदो यकीन ॼाणो असुल आहे ॻाल्हि यकीन जी असुल ॻाल्हि आहे यकीन ऐं एतिक़ाद जी सचो यकीन हुजे तो अल्लाह ताला लतीफ जे शेर में बरकत रखाए थी ये सच्चो एतिक़ाद नाहे सच्चो यकीन नाहे एतिक़ाद नाहे न कुरान में माण्हू खे फ़ाइदो कोन्हे। यहूदी कुरान पढ़ंदा न गैर मुस्लिम कुरान पढ़ंदा कलमो छो नथा पढ़नि छो तो उन्हनि खे एतिक़ाद नाहे यकीन नाहे समझो था तव्हां यकीन वारा आयो यकीन सां कलमो पढ़ो मुंहिंजे पारां तव्हांखे इजाज़त आहे जेको इहो 70,000 दफ़ा विर्द करणु चाहे रमज़ान में मुंहिंजे तरफ़ां हुनखे इजाज़त आहे क़बूल आहे तव्हांखे पढ़जो इंशाअल्लाह मूं फ़क़ीर खे दुआऊं ॾींदुमि पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब नबी सही फरमाया पहलो तो कलमो शरीफ पढ़ो ऐं ॿियो नबी सही फरमायो इस्तिग़फ़ार कयो नबी सही फरमायो पहलो कलमो घणो पढ़जो रमज़ान में ॿियो इस्तिग़फ़ार कजो अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि जेको इस्तिग़फ़ार तव्हांखे यादि हुजे अस्तग़फिरुल्लाह अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि जेको इस्तिग़फ़ार जो कलमो तव्हांखे यादि हुजे 100 कसरत सां पढ़ो घट में घट 200 दफ़ा इस्तिग़फ़ार रमज़ान में पढ़जो इस्तिग़फ़ार अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे अल्लाह जे क़रीब कंदी रब जी रज़ा वठाए ॾींदी क़ुरान त ईअं थो फरमाए जेके सहरी जे वक़्त में इस्तिग़फ़ार कंदा आहिनि अल्लाह उन्हनि जे रिज़्क खे वधाए छॾींदो आहे घर में तंगी आहे
कमाई पूरी नथी थे, कर्ज वधंदा था वञन, पूरी नथी पवे, पैसो बचे तो पंज कमाइण वारा आहिनि तॾहिं बि घर में पूरी नथी पवे। अल्लाह जे क़ुरान दस ॾिनो आहे, रात जो सहर जे टाइम ते इस्तिग़फार कयो, अल्लाह ताला तव्हांजा गुनाह त बख़्शींदो पर तव्हांजो रिज़्क़ वधाए छॾींदो। देखो इस्तिग़फार याद नाहे त पोइ ठलो कीअं चओ, अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, दाइम अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, दाइम अस्तग़फिरुल्लाह, या रब अस्तग़फिरुल्लाह। सुभान अल्लाह। अब ॻाल्हि समझ में आई? भाई विरद कबा कलमो शरीफ पढ़बो, इस्तिग़फार बि कबो, यादि कंदा वञो ॻाल्हियूं, मथां विसरी वञण। रमज़ान आयो खड़ो आहे, बस अचे त मल्हाए ॾेखार जो, ईअं जीअं मोमिन मल्हाईंदा आहिनि। ॿ कम इहे ॿ नबी साईं फरमायो, ॿ कम कयो, इन्हनि जे करण सां अल्लाह तव्हां ते राज़ी थींदो। पहिरियों हींअर ई विसारे चयो, पोइ कहिड़ो यादि कंदो। पहिरियों कमो कलमो ला इलाहा इल्लल्लाह, ॿियो इस्तिग़फार कयो, अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। ऐं नबी साईं फरमायो, ॿ कम जंहिंखां बग़ैर को चारो ई न आहे तव्हांजो, ॿियो को दर ई न आहे, इहे उहे आहिनि। हिकिड़ो त तव्हां अल्लाह खां जन्नत तलब कजो। रमज़ान में चइजो, मुंहिंजा मौला जन्नत अता फरमा। ओ मौला मिस्कीन आया, बदमाश आया, गुनहगार आया, पर तुंहिंजे नबी ॿुधायो आहे जन्नत घुर्जो, मौला जन्नत अता फरमा। पहिरियों जन्नत घुर्जो, ॿियो अल्लाह खां जहन्नम जी बाहि खां निजात घुर्जो। दुआ में यूं दुआऊं भली घुरो, ॿियुनि दुआउनि जी तलब भली कयो। रिज़्क़ घुरो, औलाद घुरो, बरकत घुरो, नेमत घुरो, अल्लाह खां रब जी रहमत तलब कयो, हर शइ घुरो। पर नबी साईं फरमायो, रमज़ान में इहे ॿ दुआऊं ज़रूर घुर्जो, छो त इन खां बग़ैर चारो ई नाहे। हिकिड़ो अल्लाह खां जन्नत घुर्जो, ॿियो अल्लाह खां जहन्नम जी बाहि खां निजात तलब कजो। सुभान अल्लाह। दुआऊं घुरबियूं पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह वसल्लम अलैका या। मदीने वाले साईं फरमायो, इज़ा दखल शहर रमज़ान फुतिहत अबवाबुस समा। जो रमज़ान जो चंद्र नजर ईंदो आहे, अल्लाह आसमान जा दर खोलाए छॾींदो आहे। वग़ुल्लिक़त अबवाबुन नार, ऐं जहन्नम जा दर अल्लाह बंदि कराए छॾींदो आहे। तवज्जो ॾियो, हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां। नबी तो फरमाए, हिकिड़ी रिवायत में त आसमान जा दर खुलंदा आहिनि, ॿी रिवायत में त जन्नत जा दर खुलंदा आहिनि। जीअं जो चंड नज़र ईंदो आहे, अल्लाह जन्नत जा दर खोलाए छॾींदो आहे, जहन्नम जा दर बंदि कराए छॾींदो आहे। अबा खुलंदी उहा शइ आहे जेका अॻु बंदि हुजे, ऐं बंदि उहा शइ थींदी आहे जेका अॻु खुलियल हुजे। हे साम्हूं शटर आहे न दुकान जो, बंदि पियो आहे। सुबुह जो इहो दुकान मालिक अचे खोली, बंदि हुयो त खोलींदो न, जे अॻे ई खुलियल आहे त हुनखे को खोले सघे थो? माण्हू चवंदा साईं बेवकूफ़ आई, वो त अॻे ई खुलियो पियो, हुनखे कीअं खोलींदो? मतिलबु इहो, जन्नत जा दरवाज़ा जेके 11 महीना बंदि हुया, रमज़ान जो चंड ॾिसजण सां खुली वेंदा आहिनि। जहन्नम जा दरवाज़ा जेके 11 महीना खुलियल हुया, से अल्लाह जन्नत जा जहन्नम जा दरवाज़ा रमज़ान अचण सां बंदि कराए छॾींदो आहे।
फसुलसिलत शयातीन जेके बदकार पुछड़ा शरीर शैतान हिन अल्लाह रमजान में तनके कैद कराए छड़ींदो मलाइका गोले गोले खानपुर महल जी गलियुनि मां रस्तनि तां हेठां पखे कंध में रस्सी बधी जहन्नम जो ज़ंजीर बधी दोज़ख में वञी पिटो छो इन जे ला त जे मदीने वारे साईं जा उम्मती शरीर शैतान कैद थी वञन हे सुकून ऐं फरहत सां अल्लाह जी इबादत करे याद रखो तवज्जो मूं ॾिया त हिकिड़ी ॻाल्हि सम्झाया रमजान जे महीने में जे नेकी करण जो घणो अजुर अमल करण जो घणो अजुर ॿुधायो मां हिकिड़ो अमल हज़ारे नेकियुनि जे बराबर हिकिड़ो सजदो मदीने वारे साईं फरमायो रमजानुल मुबारक में जेको तरावीह नमाज पढ़े तरावीह क़यामुल लैल करे जॾहिं हिकिड़ो सजदो ॾींदो आहे हिक सजदे जे बदिले अल्लाह जन्नत में उन जे लाइ शहर तामीर कंदो आहे अल्लाह ताला उन जे लाइ ओ जेको हिकिड़ो सजदो करे उन जे लाइ हिकिड़ो महल तामीर कंदो आहे उन महल जे इर्द गिर्द 70,000 सोन जूं माड़ियूं तामीर फरमाईंदो आहे महलो एड़ो महलो तू घर ठाराई सिरुन जो भितुन जो गारे जो पलस्तर जो सीमेंट जो ते में लोहो इस्तेमाल करी सिर इस्तेमाल करी पलस्तर में बजरी ऐं रेती इस्तेमाल करी पर जन्नत में जेको रमजान में तरावीह जो हिकिड़ो सजदो दी अल्लाह ताला जन्नत में याकूत ऐं मरजान जो ठहियल महल तामीर कंदो महल में 70,000 रुगी कमरा हूंदा हर कमरे में उनजे लाइ हूर अलग वेठल हूंदी खानपुर वारो ठरी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे इहो हिकिड़ो सजदो रमजान में तरावियों पढ़े 20 रकातूं तरावी घणी रकातूं हर रकात में घणा सजदा आहिनि 2 सजदा 20,000 रुपया 40 महल 40 शहर अल्लाह ताला हिक रात में अता फरमाईंदो ॿी इबादत त ठहियो ॿी इबादत करे उहा नेमत अलॻि आहे हे रुॻी तरावियुनि जूं निमाज़ूं पढ़े हुन में एॾो अजुर सुभान अल्लाह मदीने वारे जे सदके रब त अॾे छॾियो असां सुभान अल्लाह एॾियूं वॾियूं नेमतूं हाणे हिकिड़ो सजदो करे हुन में एतिरो अजुर आहे एॾो वॾो अमल आहे अजुर ऐं सवाब आहे पर जेकॾहिं गुनाह जो कमु करे त उन गुनाह जो एॾो वॾो अज़ाब कयो वेंदो रमज़ान में जेकॾहिं को ख़ता करे गुनाह करे हराम खाए अल्लाह ताला जी बेफरमानी करे कंहिंजी दिल आज़ारे कंहिंजो हक़ खाए कंहिंसां ज़ुल्म करे कंहिंसां ज़्यादती करे त हिक जे बदिले 70,000 गुना वधीक उनखे अज़ाब कयो छो त ॿियनि महीननि में त गुनाह शैतान पियो कराए न शैतान जे खाते में हो गुनाह रमज़ान में त शैतान कैद लॻो पियो रमज़ान में शैतान बंधो पियो आहे तूं पाण मुरादो तो गुनाह करी पियो पंहिंजी मर्ज़ी सां गुनाह तो करी पियो पंहिंजी नफ़्सानी ख्वाहिश ते गुनाह तो करी त इन गुनाह जो ॿीणो अज़ाब कयो अल्लाह करे मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजी दिलनि में वेहे मुंहिंजा दोस्तो रमज़ान में गुनाहनि खां परे रहिजो ईअं न थिए जो जेके अमल कयो से बि तव्हांजा अमल ज़ाया थी वञे जेको रमज़ान नथो मल्हाए रमज़ान जा रोज़ा नथो रखे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए महशर जे मैदान में क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़े माण्हू खे अल्लाह जा जहन्नम जा मलाइका पकड़ियो पिया ईंदा जहन्नम जे ज़ंजीरनि में जकड़ियो पिया ईंदा पथो पिया ईंदा उहो रड़ियूं कंदो दाहूं कंदो चवंदो बचायो मूंखे जहन्नम जी बाहि खां आहे को मूंखे बचाइण वारो अल्लाहु अकबर कबीरा अचानक उनजी नज़र मदीने वारे साईं ते पवंदी रड़ कंदो या रसूल अल्लाह मुंहिंजी मदद फरमायो
अड़ियन जो आधार गमगीनन जो गमखार जिते सब छड़े विया जिते को हाल भाई न हुंदो उते मदद मदीने वारो साथी कंदो नबी सुनो बरड़ कंदो ए मलाइको छजोस महबूब पंहिंजे उम्मतन जे निजात जे ला हिर्स रखण वारा आहिनि महबूब सुना मलाइकन खे अमर कंदा छजो मुंहिंजे उम्मती खे छजो छाजे ला पतो अथव अर्ज़ कंदा मलाइक या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा दिलबर नबी बराबर तुंहिंजो उम्मती आ तुंहिंजी शिफात तुंहिंजी सिफारिश रब वटि क़बूल आ पर ॿुधो त सही या रसूल अल्लाह हिन अमल कहिड़ो कयो आहे हिन ख़ता कहिड़ी कई आहे साईं फरमाईंदो कहिड़ो गुनाह कयो अथई अर्ज़ कंदा मलाइक या रसूल अल्लाह हे उहो बदबख्त आहे जिते रमज़ान फरियादी आहे या रसूल अल्लाह रमजान फरियादिया इन रमजान इन जी जिंदगी में आयो इन रोजा न रखया इन नेकी न कई ए अल्लाह जी बेफरमानी कंदो वतंदो हुयो बाजारन में सरेआम खाईंदो वतंदो हुयो बेहया इंसान माण्हुनि जी त लज न पई रब जी बि लज कोन पवंदी हुयसि माण्हुनि खे रोज़ेदारनि खे मेहना ॾींदो हुयो ताना ॾींदो हुयो ईअं चवंदो हुयो त अटो खुटो अथव त रोज़ो रखो या रसूल अल्लाह इन ते रमजान फरियादी आ मदीने वारो साईं फरमाईंदो कन खोले ॿुधो खानपुर महर वारो मुंहिंजो दिलबर नबी फरमाईंदो जिते रमजान फरियादी आ ए मलाइको मां मोहम्मद उन खां बेज़ार जहन्नम में वनी उछलायोस मुखे इन जी का जरूरत कोनेगा का हाजत कोनेगा यो मुझे उम्मती न है मां मोहम्मद इन मां बेज़ार रहा मां इन जी सिफारिश को न कंदुस जेते रमजान फरियादी हुजे उन मां मदीने वारो साईं बेज़ार थी अदा जे मुझो महबूब बेजार थी वने खानपुर मार वारो बुधायो बियो केड़ो दरवाजे ते मिले चौथो पंजे सिर ते बदबख्ती खणी चौथो पंजे सिर ते या बदनसीबी निभाग खणी जो रमजान के धिका तो दी ने अज अहद कर इंशाअल्लाह एड़ा थींदासी जो महबूब के क़यामत में वणदासी हथ मथे खणी ऐलान कर मदीने वाले साईं फरमायो तबरानी औसत में हदीस है साईं ने फरमाया मन अदरक शहर रमजान वलम यसुमहो फकद शका जिंदी जिंदगी में रमजान अचे ऐं उन जा रोजा न रखे इन खां वॾो ॿियो को बदबख्त आहे ई कोन वमन अदरक वालिदैहि औ अहदहुमा जिंदी जिंदगी में अबो ऐं अम्मा हुजनि या पीउ मामा को हिकिड़ो हुजे अबू या अम्मा है वलम यबिरहू उनजी खिदमत न करे अबे अम्मा जो एहतराम न करे उनन सां नेकी न करे साईं जो फरमाए फकद शका इहो बदबख्त वमन ज़ुकिरतो इंदहू फलम युसल्ली अलैया ऐं जंहिंजे साम्हूं मूं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वरतो वञे ऐं मूं ते दुरूद न थो तो तुझे सामने चले मोहम्मद छाजे वो चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी ते दुरूद पढ़े जे नबी तो फरमाए व मन ज़ुकिर तो इंदहू जे सामने मुझो जिक्र कयो वने मुझो नालो वरतो वने फलम युसल्ली अलैया ऐं मुते दुरूद न पढ़े सलात न पढ़े फकद शका इहो बदबख्ता बदनसीबा नसीब वारो माना वो भागण वारो वो जेते नबी जेको नबी ते सलात पढ़ंदो अबे अम्मा जी खिदमत कंदो पीउ मां सां नेकी कंदो ऐं हुन जी जिंदगी में रमजान अचे त रमजान मल्हाए ॾेखारींदो
समझ में ॻाल्हि आई? नबी से फरमायो फमन सामहु व कामहु इहतिसाबन, बेशक अल्लाह ताला रमज़ान जा रोजा रखण वारन खे जेके अल्लाह ताला जेते रमज़ान जा रोजा फर्ज कया, रमज़ान जा क़याम जेते नफिल कयो, जे रमज़ान जा रोजा रखया, रात जो क़याम कयो ईमानदारी सां नेकीअ जी नियत सां, खरज मिन ज़ुनूब कयौम वलदतहु उम्मुहु, अल्लाह ताला उनके गुनाहन खां ईअं कढी ॿाहिर कंदो आहे ॼण अॼु पंहिंजी माउ जे पेटां ॼाओ माउ जे पेटां जेको ॿार ॼमंदो आहे न, उन जे अमाल नामे में हिकिड़ो गुनाह बि न हूंदो, हिकिड़ी ख़ता बि न हूंदी आहे, हिकिड़ी ख़ता बि न हूंदी आहे। रमज़ान जे मल्हायो, रात जो जागी इबादत कई, ॾींहं जो रोज़ो रखियो, मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए जॾहिं रमज़ान पूरो थींदो ईद त उन जे लाइ आहे न, ईद त उन जे लाइ आहे, बाक़ी ॿिया त ईद खां बग़ैर आहिनि, सखणा आहिनि, से साईं मुंहिंजा पूरी ख़ुशी करण वारा आहिनि। असुल ख़ुशी त उन्हनि जी आहे, असुल ईद त उन्हनि जी आहे जिन रमज़ान में पाण मल्हाए ॾेखारियो आहे। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या खानपुर महर में रमज़ान मिले तो भली ॻाल्हि, भलो भलो अमल करे माण्हू, पर अल्लाह नसीब करे जो रमज़ान वञी मदीने पाक में मल्हाए। तो सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो रमज़ानो बिल मदीनते खैरुम मिन अल्फ रमज़ान, जब माण्हू मदीना मुनव्वरा में रमज़ान गुज़ारे, हिक रमज़ान जे बदले अल्लाह ताला उनखे 1000 रमज़ाननि जो अजर अता फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। वो माण्हू रमज़ान में वञी रोज़ रोज़ उम्रो करे 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 सुभान अल्लाह। तवज्जो ॾियो त मां हदीस ॿुधायां, सिक्का आहे मदीने वञण जी आहे, तमन्ना आहे, अल्लाह तव्हांखे मदीनो ॾेखारींदो। मदीने वारे साईं जॾहिं हज कयो, आख़िरी हज कयो न, 1.25 लाख साबी हुया, पर के एड़ा बि असाबी हुया जेके पंहिंजी दुनियावी मसरूफियतनि जे करे महबूबनि सां गॾु हज न पढ़ी सघिया। अर्ज़ कयनि या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा सोना हबीब, दिल में शौक़ हुयो, ज़ौक़ हुयो तव्हां सां हज पढ़ो, पर या रसूल अल्लाह असांखे दुनिया जी मसरूफियतुनि रोके छॾियो, दुनिया जे कमनि असांखे रोके छॾियो, तव्हां सां हज कोन पढ़ी सघियासीं। या रसूल अल्लाह, पोइ असांजे लाइ कहिड़ो उम्र आहे? साईं जन फरमायो, ए मुंहिंजा उम्मतियो, जेको रमज़ान जे महीने में उम्रो करे अचे, उम्रो अदा करे, बैतुल्लाह जो तवाफ करे, मिना मुज़दलिफ़े जे विच में टोड़ू पाए, इहराम पातल हुजे, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चवे, रमज़ान जो उम्रो करे, इन ॼण के मूं मोहम्मद करीम सां गॾु हज अदा कयो आहे। पर रमज़ान में उम्रो न हुयो। नबी से फरमायो यो रमज़ान जो उम्रो एडो वडो अजरा, एडो वडो इनाम, एडो वडो अल्लाह वट मारूफ ऐं मक़बूल अमल जण के उन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हज अदा कयो आहे। सुभान अल्लाह। अब मदीनो तो मदीनो है ना, हाय हाय हाय, जेको मदीनो वयो आहे उहो वञी उन्हनि खां पुछा कर न, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने,
मदीनो अखड़ियुन जो ठारो आहे उते रहमत उते बरकत उते रहमत उते बरकत उते दिलन जो करार आहे दुनिया जे शहर में सभिनी खां सुहिणो मदीनो मुनवर खुदा थो ॼाणे अर्श खां आला उहा जॻह अर्श खां आला उहा जॻह जिते मिठन जी मज़ार आहे ओ हयात आहे हुजूर मुंहिंजो सुनी सुणी सुञाणे गुलाम पंहिंजा सदन में साई थिए उन्हीअ सां सदन में साई थिए उन्हीअ सां पिरत मां कई जे पुकार आहे हलो मदीने चो चो हलो मदीने हलो मदीने हलो चओ मदीने जी नात बड़ा अल्लाह कदो है हिन रमजान में अल्लाह मदीनो ॾेखारी हुई हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ियुन जो ठारो आहे सुभान अल्लाह ऐसो खर्च थियण में देर नथी लगे के रुपया अल्लाह तव्हांखे ॾिना आहिनि त संभाओ कर मदीने पाक रमज़ान उम्रे जो महीनो आहे ऐं उन खां अलावा रमज़ान खैरात जो महीनो आहे रमज़ान ॻाल्हायो खैरात जो महीनो आहे सखावत जो महीनो आहे रमज़ान मुबारक में मदीने वारा साईं ईअं खैरात कंदा हुया अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए महबूब सोना रमज़ान में एतिरी खैरात कंदा हुया जो जीअं तेज़ तूफ़ान ईंदो आहे हर शइ खे खणी उॾाए वेंदो आहे हर शइ उॾड़ी खड़ी वींदी महबूब सोना बिन तेज तूफान वांगुरु रमज़ान में खैरात कंदा हुया जा शइ घर में ईंदी हुई उहा हर शइ अल्लाह जी राह में ॾेई छॾींदा हुया महबूब जड़ो को सखिया है कोने को हजरत अनस बिन मालिक तो फरमाए कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवदुन नास मानन में को वडे में वडो को सखिया तो मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वकान अजवद मा यकुन फी रमजान हीन यल्काहु जिब्रील वकान यल्काहु फी कुल्ली लैलतिन मिन रमजान ऐ महबूब सोना जडे रमजान ईंदो हुयो त घणी सखावत कंदा हुया ऐं रमजान जे महीने में जिब्रील मदीने वारे सां मुलाकात करण जे लाइ ईंदो हुयो हर रात जिब्रील ईंदो हुयो मदीने वारे सां कचहरी करण जे लाइ युदारिसुहुल कुरान फल रसूलुल्लाह अजवद बिल खैर मिन रीहिल मुरसलते जिब्रील ईंदो हुयो महबूबन सां गॾु कुरान जी तिलावत कंदो हुयो ऐं महबूब सुना उन वक़्त ईअं खैरात कंदा हुया जो तेज हवा ईंदी आहे हर शइ उॾारे खणी वेंदी आहे महबूब सुना रमज़ान में ईअं खैरात कंदा हुया रमजान में कंहिंखे कपड़ा वठी ॾे कंहिंखे मानी खारा कंहिंखे रोज़ो खोला को गरीब मिस्कीन आहे उनखे राशन वठी ॾे रमज़ान जी राति ॾिहाड़नि जो कंहिंखे सहरी जे लाइ सामान वठी ॾे कंहिंखे इफ़्तारी जे लाइ सामान वठी ॾे भला घणो ख़र्च नथो करे सघी के हिक माण्हू खे हिकिड़े ॾींहं में रोज़ो खोला या रोज़ो रखा इहा ख़ैरात बि अल्लाह वटि मक़बूल ऐं माण्हू वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह
रमज़ान जी ताज़ीम कयो, रमज़ान जो एहतराम कयो। रमज़ान जी ताज़ीम इहा है त तव्हां रमज़ान में खाइण पीअण बंदि कयो। भला जेकॾहिं तव्हां रोज़ो नथा रखो, घटि में घटि पंहिंजो पाण खे ॿियनि मुस्लमाननि जे साम्हूं खाधे पीते खां रोकियो त सही। अल्लाह अकबर। मां छा ॿुधायां असांजे मुआशरे जी ॻाल्हि। असांजे शहरनि में राति ॾींहं जो बाज़ारुनि में निकिर ईअं थो महसूस थिए ॼण रमज़ान आयो ई कोन्हे। माण्हू खाईंदा था वतन, पीअंदा था वतन सरेआम। बुज़ुर्ग हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त यहूदी हुयो, यहूदी मरी वियो। कंहिं बुज़ुर्ग ॾिठोसि त उहो जन्नत जे बाग़नि में घुमी रहियो। के माण्हू पुछा के बुज़ुर्ग पुछा के चवा तूं त यहूदी हुए, तूं त बदकार हुए, जन्नत में कीअं आयो हुई? चई हाओ मुंहिंजे हिकिड़े अमल जे सदके मरण वक़्तु मूंखे मदीने वारे जो कलमो नसीब थियो, अल्लाह जन्नत अता कई। कहिड़ो अमल हुयो? चई मुंहिंजो नंढड़ो पुटु हुयो, रमज़ान जो महीनो हुयो ऐं रमज़ान जे महीने में उनजे हथ में मानी जा गिरह हुया ऐं ॿाहिरां रस्ते ते मानी खाईंदो पियो अचे। मूं उनखे लपाट वहाए कढी। मूं चयो पुट छोकिरा तोखे हया नथो अचे? मुस्लमाननि जो बरकतुनि भरियो रमज़ान जो महीनो आहे, रोज़ेदार हलनि था, उनजे साम्हूं तूं खाईंदो पीअंदो थो वती पियो। मूं पुट खे लपाट हई रमज़ान जी ताज़ीम सेखारी। रमज़ान जी ताज़ीम करण जे सदके अल्लाह ताला मुंहिंजा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾिया। मरण जे वक़्तु मुस्तफ़ा करीम जे सदके कलमो ईमान सां नसीब फरमायो। यहूदी वियो जन्नत में, असांजा मुस्लमान मुराजी रमज़ान जी ताज़ीम ई नथा कनि। खुदा जो ख़ौफ़ कयो, अल्लाह जो डपु रखो। मुंहिंजा मिठा चओ त रमज़ान जी ताज़ीम ऐं रमज़ान क़ुरान जो महीनो। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह क़ुरान नाज़िल कयो। कुरान पढ़ो, कुरान जी तिलावत कयो। घटि में घटि 5 ॾींहंनि में 3 कढो। 5 ॾींहंनि में नथा कढी सघो त 10 ॾींहंनि में हिकिड़ो 3 कढो। 10 ॾींहंनि में न त 15 ॾींहंनि में कुरान जो 3 कढो। 15 ॾींहंनि में त भला रमज़ान जे महीने में हिकिड़ो दफ़ो त कुरान पुॼायो। हा के भले हाफ़िज़े कुरान जे पोयां बीह तरावी पढ़ो, जंहिंजो मिठो आवाज़ हुजे। अहिड़ो हाफ़िज़ असां वटि हाफ़िज़नि सां भला भली आहे। कुरान तरावी में ईअं पढ़ंदा जीअं का मेल लॻी हुजे, रेस लॻी हुजे भॼण जी घोड़नि जी। मिन 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 यअलमून, मिन 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 तअलमून। बसि यअलमून ऐं तअलमून सम्झ में ईंदो, बाक़ी ख़बर ई कोन्हे का त छा थो पढ़े। ॾिठो अथव न हाफ़िज़नि जो हाल। इहा क़ुरान जी तौहीन आहे। इहो हाफ़िज़ जेको क़ुरान पढ़े थो, पैसा हाफ़िज़नि में फैशन थी वियो आहे। पैसा वठी क़ुरान पढ़ींदा, साईं तरावी पढ़ूंदा, हेतिरा पैसा ॾिजो। हो त चवे मैं तोसा शरीफ से आया हूँ और मुझे 5000 रुपए दिए हैं। उस हाफ़िज़ को वो मुल्तान से आया, उसे 10,000 रुपए दिए हैं। उन ते रोई पियो हाफ़िज़, मां तोसे आयो आहे एॾो भलो हाफ़िज़, मूंखे 5000 हुनखे 10,000 ॾिना, मूंखे बि 10,000 रुपया इन ते विड़ी पिया। पैसो वठी जेको तरावी पढ़ाए न उन हाफ़िज़ जी निमाज़ थींदी, न पोयां बीठल मुक़्तदियुनि जी निमाज़ थींदी। फ़िक़्ह हनफ़ी जो मसलो अथव, ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे। जेकॾहिं कंहिंखे शक हुजे मां ॾेखारण जे लाइ तयारु आहियां। जेको पैसा वठी तरावी पढ़ाए न हाफ़िज़ जी इमाम जी निमाज़ थींदी, न उनजे पोयां बीठल मुक़्तदियुनि जी निमाज़ थींदी। कुरान पढ़बो अल्लाह जे लाइ, कुरान पढ़बो रब जी रज़ा जे लाइ, निमाज़ पढ़बी आहे अल्लाह जी रज़ा जे लाइ, पैसनि जे लाइ निमाज़ पढ़बी आहे। ॻाल्हि सम्झ में आई? जी साईं। मथां वरी सुभाणे मूं ते कावड़िया वेठा हुजनि हाफ़िज़, साईं कहिड़ी ॻाल्हि करेगा। हा हो घुरे नथो, तव्हांखे वरी कंहिं झलियो आहे त हाफ़िज़नि जी ख़िदमत न कयो। हाणे घुरियो अचे हुनखे साईं मुंहिंजा दाल मानी ते रोज़ो रखाए खोलाए, पोइ शाम ईद जी राति चवंदा हल हाणे इहो रस्तो अथई सिधो तुंहिंजो कोठ वेझो वेझो इहो रस्तो अथई। तव्हां बि ईअं न कजो, हाफ़िज़नि जी ख़िदमत कयो। असां में क़दुरु निकिरी वियो आहे तॾहिं उहो घुरनि था न, सुवाल कनि था, सुवाल तॾहिं था कनि जॾहिं असां में क़दुरु न आहे। उहो क़ुरान पढ़े थो, महिनत करे थो, सॼो ॾींहुं हाफ़िज़ क़ुरान जी तिलावत यादि करे, राति जो तव्हांखे उहो क़ुरान पढ़ी ॿुधाए थो ऐं उनजी तव्हां क़दुरदानी इहा कयो जो उनखे ख़ाली हथे मोटायो। जॾहिं तव्हां क़दुरु कयो त हुनजे अंदरि लालच पैदा न थिए न।
इहो असांजी ज़िम्मेदारी आहे। असां मुक़्तदियुनि जी जेके पढ़ण वारा आहियूं असांजी ज़िम्मेदारी आहे। बिना घुरण जे हाफ़िज़ आयो आहे, तव्हां बिना चवण जे हुनखे एतिरो ॾियो जो सॼो साल ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे। इहा ख़ैरात जो महीनो आहे। भली ख़ैरात हुन हाफ़िज़ जी ख़िदमत करण ॻाल्हि सम्झ में आई अलाए कोन आहे? अल्लाह असल समझ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो, रमज़ान जा रोज़ा रखो, रमज़ान में सहरी कयो, सहरी लाज़िम आहे। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ताला सहरी में बरकत रखाई आहे। सहरी खां बग़ैर वक़्तु न गुज़ारियो, रोज़ो बग़ैर सहरी जे साईं मुंहिंजा ईअं ॾींहुं न टपायो। सहरी कयो, जेको माण्हू सहरी जी मानी थो खाए सॼो साल अल्लाह हुनजे रिज़्क़ खे वधाए छॾींदो। इफ्तारी कयो, इफ्तारी में पंहिंजे मिटनि माइटनि सां गॾिजी वियो ऐं मदीने वारे साईं फरमायो रोज़ेदार जॾहिं रोज़े खोलण जो वक़्तु थींदो आहे उनजो मुंहुं कुमाइजी वेंदो आहे, चप ख़ुश्क थी वेंदा आहिनि, गलो सुरी वेंदो आहे, साईं मुंहिंजा नेण निमाणा थी वेंदा आहिनि। उन वक़्त में जा दुआ घुरंदो अल्लाह हुनजी उहा दुआ क़बूल फरमाए छॾींदो। जॾहिं इफ्तारी जो टाइम थिए न, इफ्तारी जो टाइम थिए त अकेला वेही तव्हां दुआ जे लाइ हथ खणो। असां वटि त हाणे फैशन थी वियो आहे, पार्टियूं थियूं थियनि, दुआ जो टाइम आहे, हुन में कचहरियूं थींदियूं। इफ्तारी जो टाइम दुआ जो टाइम आहे, इज़त वारो टाइम आहे, अल्लाह खां पंहिंजूं मुरादूं मञाइण जो टाइम आहे। हाणे साईं हुन में फैशन थी वियो आहे, पार्टियूं थियूं थियनि, एतिरा ताम था लॻाया वञनि इफ्तारी जे लाइ। पेप्सी बोतल थी पीजे, सॼो ॾींहुं तव्हांजो पेट खाली रहियो, इहा पेप्सी बोतल तव्हांजे अंदरि वञे न, ड्यू 7 अप, इहा तव्हांजे मादे खे तबाह ऐं बर्बाद करे छॾे, बीमारी पैदा कंदी। ॿियो त इहे त यहूदियुनि जी प्रोडक्ट आहिनि, उहे त पीअणियूं ई न आहिनि, असांखे पंहिंजे दस्तरख़्वान ते आणियूं ई न आहिनि। चओ ॻाल्हायो, जेके इहे ख़र्च करे असांजे मुस्लमाननि ते वञी हमला कनि, उहा शइ असां पंहिंजे पाक महीने पाक इबादत रोज़े में यहूदियुनि जूं शयूं साम्हूं सजाए रखूं। इहो असां उन्हनि मुस्लमाननि सां धोखेबाज़ी था कयूं न। चओ त इहे शयूं कोन वापराईंदासीं। पीणी आहे त पोइ पाकिस्तानी का साईं मुंहिंजा प्रोडक्ट हथ कयो, उन सां गॾोगॾु उहा इफ्तारी जे टाइम ते न वापराईंदा कयो, सादे पाणी सां। महबूब सोने इफ्तारी कई, सुन्नत तरीक़ो आहे खजूर सां रोज़ो खोले, खजूर सां रोज़ो रखंदा हुया, खजूर सां महबूब रोज़ो खोलींदा हुया। उहो इफ्तारी जो टाइम दुआ जो टाइम आहे। इन वक़्त में मदीने वारे साईं फरमायो अल्लाह जी रहमत बाने ॾे मुतवजे थींदी आहे। रब ॾिसंदो आहे त खानपुर महर जो मुंहिंजो मुस्लमान कीअं सॼो ॾींहुं बुखियो वञो रहियो। अल्लाह ताला खां दुआ थो घुरे, मुंहिंजा मौला मुंहिंजो हे अर्ज़ा क़बूल फरमा। रब फरमाईंदो माना जेको घुरियई अॼु रोज़े जे सदके मूं अल्लाह उहा शइ तोखे अता फरमाए। घणियूं दुआऊं घुरिजो, रमज़ान में घणियूं दुआऊं घुरिजो, छो त रमज़ान दुआउनि जी क़बूलियत जो वक़्तु आहे। अवल तहज्जुद नमाज़ पढ़जो सहरी खां अॻु में, उन खां बाद में मुनाजात कयो। मुनाजात माना अल्लाह सां दू बदू कचहरी करण, रब सां गुफ़्तगू करण। मुनाजात मथो ॻाढ़ो करे रात जे अंधेरे में ओॾी महिल अल्लाह खे अर्ज़ कयो, पंहिंजे दिलि जा अहवाल गंढ ओरियो, मुंहिंजा मौला मूंखे हे सूर आहिनि, हे तकलीफ़ूं आहिनि, मौला तोखे न ॿुधायां कंहिंखे ॿुधायां, तोखे अर्ज़ न कयां कंहिंखे अर्ज़ कंदुसि। इहे लीला बादा अल्लाह खे अर्ज़ कर, इंशाअल्लाह रमज़ान कोन गुज़रंदो, अल्लाह तुंहिंजा गुनाह बि बख़्शे छॾींदो, तुंहिंजो हर मुराद अल्लाह पूरी फरमाए छॾींदो। कबूल आई ॻाल्हि। मुनाजात कबी, दुआऊं घुरबियूं, पंहिंजनि परावनि जी सार लहबी, रमज़ान मल्हाए ॾेखारबो ऐं रमज़ान गुज़रे त तव्हांजी ज़िंदगी में हिकु नई तब्दीली पैदा साॻियो जेको हींअर शोबान में पंहिंजी हालत अथई। रमज़ान अहिड़ो मल्हा जो जॾहिं ईद जो ॾिहाड़ो अचे त तोखे महसूस थिए त हा मां उहो साॻियो महर न आहियां, मोहम्मद करीम जो ग़ुलाम पैदा थी। कबूल आहे इहा ॻाल्हि? अमल वारा थिजो, नेक साले थिजो, सदोरा थिजो त अल्लाह राज़ी, अल्लाह जो हबीब शल राज़ी थिए। अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए। फ़क़ीर नदीम करमी जो वालिद मोहम्मद शुक्र मुनव्वर वफ़ात करे विया, उनजी मग़फ़िरत जे लाइ दुआ, सभिनी मुस्लमाननि जी मग़फ़िरत जे लाइ दुआ करो। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे मदीने वारे साईं जो दीदार नसीब फरमाए।